वीडियो के वध खां वध शेयर कंदा ताकि ही आवाज़ आला ऐवाननि ताईं पहुची सके, ताकि जीअं सिंध जे सुरीले फनकार सूफ़ी फनकार सोडल फ़कीर जी मदद थी सके। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं सिंध जे मशहूर सूफ़ी फनकार सोडल फ़कीर लेगारी जे हवाले सां। सोडल फ़कीर लेगारी जी ज़िंदगीअ ते नज़र विझे। सोडल फ़कीर लेगारी जूं तमाम बेहतरीन सुर ऐं अंदाज़ वारियूं जॾहिं उनजूं सूफ़ी अंदाज़ में कैस्टूं जेकियूं आहिनि उहे मार्केट में जारी थियूं त उनखां पोइ हर हिकु सवारी याने ट्रैक्टर कार वारो हुजे, जीप वारो हुजे, रक्शे वारो हुजे, हर कंहिंजे जेको आहे सवारी में सोडल फ़कीर जो आवाज़ गूंजी रहियो हो। पर अफ़सोस सां अॼु चवणो थो पए त साॻियो ई सोडल फ़कीर अॼु हिकु इंतिहाई हिकु जेको आहे उहो तंगी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहे ऐं घिटियुनि में फिरंदो नज़र अचे पियो। गुज़िरियल कुझु वक़्तु पहिरें सोडल फ़कीर जी बीमारी जे हवाले सां बि जेको आहिनि ख़बरियूं शाया थी चुकियूं आहिनि। फ़कीर जी हिन महिल ताईं सरकारी सतह ते इलाज जे लाइ या को उनजी जेको आहे मदद जेकी आहे न थी सघी आहे ऐं कुझु जेका सरहदी वारा जेका दोस्त हुया उन्हनि पंहिंजी मदद पाण तहत जेको आहे सोडल फ़कीर खे कुझु जेको आहे पैसा ॾेई उनजो इलाज वग़ैरह करायो। बहरहाल सिंध जो हिकु तमामु भलड़ो सुठे अंदाज़ ऐं आवाज़ रखंदड़ सूफ़ी फनकार सोडल फ़कीर जी वक़्ती सार लधी वञे। औकाफ़ खाते वारा या जेका ॿिया आहिनि अहिड़ा सिंध गवर्नमेंट वारा पोइ सिर्फ़ु ताज़ियतूं करणु उनजे लाइ उनजे ॻोठ अबाणे पहुची वञे। ज़रूरी इहो आहे त उनजे वञण खां पहिरें उनजे ज़िंदा हुजण में उनजे कमु अचो। जेतिरो थी सघे हिन फनकार जी जेको आहे माली मदद कयो, या अगरि माली मदद नथा करे सघनि त हिनखे कंहिं सुठी अस्पताल में जेको आहे दाख़िल करायो वञे। कुझु ॾींहं पहिरें सोशल मीडिया ते हिकु ॿी वीडियो जेकी आहे सोडल फ़कीर जी उहा वायरल थी हुई, जंहिंखे ॾिसी यकीन मनो दिलि में ई ॻोड़ा ॻाड़े वेठोसि। सो ईअं लॻी रहियो यार कल्ह हिन जो अरूज ॾिसो, सोडल फ़कीर खे हर माण्हू जेको आहे केॾी मोहबत चाह सां ॿुधी रहिया ऐं अॼु उहो साॻियो ई सोडल फ़कीर आहे जेको घिटियुनि में जेको आहे उहो सफ़ा ईअं जीअं मस्ताना माण्हू फिरंदा वता हूंदा आहिनि ईअं फिरे थो वतो, कोई उनजी सार लहण वारो कोन्हे। कल्ह ही हर सवारी हर गाॾी में हिन जो आवाज़ गूंजी रहियो हो। अॼु ही पाण गली गली में दरपदरी वारी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे। बहरहाल ॾिठोसीं त अरूज खां पोइ ज़वाल ईंदो आहे, पर अॼु ॾिठोसीं त वाकई अरूज खां पोइ ज़वाल ईअं ई हूंदो आहे जीअं अॼु सोडल फ़कीर जो थियो आहे। सिंध हुकूमत ऐं वफ़ाक़ी हुकूमत खे घुर्जे त फिल फॉर सोडल फ़कीर जी सार लधी वञे। अगरि उनखे कंहिं बि वॾी अस्पताल में इलाज जी ज़रूरत आहे त उनखे इलाज जे लाइ उते दाख़िल करायो वञे ऐं उनजी माली मदद कई वञे ताकि हू बाक़ी ज़िंदगी जेकी आहे पंहिंजी आराम सां गुज़ारे।